जय झूलेलाल दोस्तो। चालीहो चालू आहे त चालीहे जो जेको खाधो हूंदो आहे थोरो अलॻि ठहंदो आहे, जंहिंमें बिना तेल खे गरम करण जे भाॼी ठाहिबी आहे। त अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि सिंगियूं पटाटा पीज़ जेके आहिनि उहे कीअं ठाहिजनि। विर्त चालू आहे त विर्त जी भाॼी ठाहींदासीं असां। अचो त रेसिपी शुरू था कयूं पिया। जय झूलेलाल दोस्तो, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं ते सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोस मां अपलोड कंदी आहियां, चाहे उहो सिंधी खाधो हुजे, सिंधी ट्रेडिशन हुजे, सिंधी कल्चर हुजे। हिकु हिकु वीडियो मुंहिंजे चैनल ते अवेलेबल आहे, त तव्हां ज़रूर ॾिसजो और पंहिंजे माइटनि ऐं दोस्तनि ताईं इहो वीडियो ज़रूर पहुचाइजो त हुनर मुस्कान का चैनल ते इहे वीडियोस अवेलेबल आहिनि। अचो त वीडियो शुरू था कयूं पिया। सिंगियूं पटाटा पीज़ ठाहिणा आहिनि टमाटे में, त उन जे लाइ असां सभिनी खां पहिरियों खणंदासीं टमाटा। हिते मां 6-7 टमाटा खया आहिनि, थोड़ी सी अदरक और हिकु मिर्च खयो आहे, 1 इंच अदरक आहे। इन्हनि सभिनी खे असां मिक्सी जार में पीसींदासीं। त टमाटनि खे मां रफली चॉप करे वरितो आहे, त इनखे विझंदासीं मिक्सी जार में। उन सां गॾु विझंदासीं अदरक ऐं गॾु विझंदासीं असां सावा मिर्च। इन्हनि खे असां ग्राइंड करे बिल्कुलु पेस्ट ठाहींदासीं इन जी। जीअं त चालीहे में जेको रोटी ठाहिबी आहे त उन में तेल खे गरम न कबो आहे, त ॾिसो मां कुकर खयो आहे, उनखे ईअं थल्ले ते रखियो आहे, गैस ते न। थोरो सो तेल विधो और टमाटे जी जेका पेस्ट ठाही हुई उहा विधी आहे। गॾु जेके भाॼियूं विझणियूं आहिनि उन में मां खया आहिनि पटाटा, सिंगियूं ऐं पीज़। 3 पटाटा खया आहिनि, पा सिंगियूं आहिनि और हिकु कटोरो जेको आहे उहे खया आहिनि मां पीज़। गॾु विझंदासीं लूणु। सभु मसाला भाॼियूं हिक महिल विझी करे उन खां पोइ असां कुकर खे गैस ते चाढ़ींदासीं। त लूण खां पोइ मां विधी आहे हैड्र, कश्मीरी ॻाढ़ा मिर्च ऐं इन सां गॾु विझंदासीं दाणा। टमाटे जी भाॼी आहे त उन में गरम मसालो न सुठो लॻंदो आहे। गॾु विझंदासीं असां साओ मसालो। इन्हनि सभिनी खे पहिरियों चङी तरह मिक्स कंदासीं। ॾिसो इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। हे मिक्स थी वियो आहे। मिक्स थी वञण खां पोइ असां इनखे कुझु मिंट गैस ते रखंदासीं और सिझाईंदासीं, छाकाणि त टमाटो कचो आहे। त 1 या 2 मिंट थोरो सिझाईंदासीं। हूअं त असां तेल में टमाटे खे सिझाए करे पोइ असां अॻियां भाॼी ठाहींदा आहियूं, पर हिन व्रत में असां तेल में सूसट अचण न ॾींदा आहियूं, मतिलबु तेल खे गरम न करणो आहे। इन जे करे असां पहिरियों तेल मिलाए करे उन खां पोइ असां सॼो सिझाइण लाइ रखियो आहे। 2 मिंट थी विया आहिनि। हाणे हिन में असां विझंदासीं पाणी। 1 गिलास जे क़रीब मां हिते पाणी विधो आहे। मिक्स करे कुकर बंदि कंदासीं और 2 सीटियूं हणाईंदासीं। 2 खां वधीक सीटियूं न लॻाइणियूं आहिनि, न त जेके सिंगियूं आहिनि उहे बिल्कुलु चूरो चूरो थी वेंदियूं। ॾिसो 2 सीटियुनि खां पोइ असांजी भाॼी तयार आहे बिल्कुलु। इनखे हल्को सो मिक्स कंदासीं और इन में विझंदासीं असां साओ मसालो। हिन भाॼीअ जी जेका रस आहे उहा घाटी आहे, त इहा असां फुल्के सां खाई सघंदा आहियूं, जेका ॾाढी टेस्टी लॻंदी। ॾिसो केॾी बढ़िया भाॼी ठही आहे और बिल्कुलु सिंपल सात्विक। पर अगरि इहा असांखे चांवरनि सां खाइणी हुजे त इन जे लाइ असां हिन में पाणी विझी इनखे हिकु बॉइल कंदासीं और पोइ यूज़ कंदासीं। जीअं विर्त हूंदो आहे त विर्त में माण्हू कोशिशि करे चांवर खाईंदा आहिनि, त उन जे लाइ रस जेका आहे उहा छिॾी खपे। त उन जे लाइ तव्हां पहिरियों ई जेॾी महिल भाॼी ठाहियो त ओॾी महिल उन में पाणी वधीक विझो, 2-2.5 गिलास। और अगरि पोइ करणो आहे त 1 गिलास पोइ वरी पाणी विझंदासीं, त भाॼी जेका आहे इन तरह छिॾी थी वेंदी। अगरि तव्हांखे लॻे भाॼी जाम छिॾी आहे त तव्हां 1-2 आलू खे हीअं बिल्कुलु मैश करे छॾिजो, बिल्कुलु बोरे छॾिजो। इन सां जेका रस आहे उहा घाटी थी वेंदी, छाकाणि सिर्फ़ु टमाटो आहे न, त टमाटे में जेका रस ठहंदी आहे उहा थोरी छिॾी ठहंदी आहे। त उनखे घाटो करण जे लाइ तव्हां हिते आलू खे भोरे सघंदा आहियो, या बेसण या जूअर जे अटे जो इस्तेमालु करे सघिबो आहे। साओ मसालो विझी इनखे गरमा गरम सर्व कंदासीं। ये असांजी चालीहा स्पेशल भाॼी तयार आहे, सिंगियूं पीज़ पटाटो। ॾाढी टेस्टी आहे, ॾाढी डिलीशियस आहे। त हिकु दफ़ो ज़रूर ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूर ॿुधाइजो तव्हांखे इहा रेसिपी कीअं लॻी। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। फेसबुक और इंस्टाग्राम ते मूंखे ज़रूर फॉलो कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।